अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अंग्रेज़नि जो को मुल्क है उते हिकिड़ो ॿ ॾींहं अॻु में टेररिस्ट अटैक थियो आहे। उनमें काफ़ी सारा बेगुनाह माण्हू आहिनि जेके क़तल थी विया आहिनि ऐं यकीनन इहो हिकु अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं असां इन जी भरपूर मज़म्मत कयूं था, छो त हिकिड़े इंसान जो क़तल पूरी इंसानियत जो क़तल हूंदो आहे। असां इन वाक़िए जी मज़म्मत कयूं था ऐं जंहिं बि इहो कयो आहे, जेको बि आहे, पोइ मुस्लमान आहे या हिंदू आहे या अफ़गानी आहे या को बि आहे, उन अगर इहो कयो आहे त उनखे उन जी सज़ा मिलणु खपे ऐं फ़ौरन मिलणु खपे, छो त इहो ग़लति अमल आहे। कंहिं बि बेगुनाह इंसान खे क़तल करणु वॾो गुनाह आहे। लेकिन इन वाक़िए खे खणी करे मुसलमाननि ते तनक़ीद सोशल मीडिया ते शुरू आहे। जेके अॻे ई माण्हू मुसलमाननि खे टारगेट कंदा आहिनि उहे वरी मुसलमाननि खे टारगेट कनि पिया, मुसलमाननि जे ख़िलाफ़ु लिखनि पिया त बाबा मुसलमान हिन खे मारे, इहो हाणे जन्नत में वियो हलियो, हीअं थी वियो, माना वग़ैरह वग़ैरह मुख़्तलिफ़। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, 15-20 हिकिड़ा यहूदी मारिजी विया आहिनि हलिया ऐं असां उन जी मज़म्मत कयूं था। असांखे दिलि सां ॾुख आहे, बेगुनाह हुआ, छो मारिया विया? उन्हनि ते हिननि खे एॾो वॾो अफ़सोस थिए पियो ऐं मुड़ुसि पोस्टूं लॻाइनि पिया जेके हज़ार ऐं फ़लस्तीनी शहीद थियनि पिया। इंडिया में रोज़ाना मुसलमाननि जे मथां ज़ुल्म ऐं बर्बरियत जारी आहे। उहे इंसान कोन्हे, उते हिननि खे फ़िकर कोन्हे। माना फ़लस्तीन में हज़ारों इंसान मरी हलिया, हिननि खे परवाह ई न आहे, हिननि खे टेंशन ई कोन्हे, हिननि पोस्ट ई कोन्हे लॻाई। ऐं 2-3 यहूदी मरणा आहिनि त हिननि माना आसमान मथे ते खणी छॾियो आहे, बसि पोइ मुसलमान मारे छॾियो, पोइ हाणे जन्नत जा ठेकेदार आहिनि वग़ैरह वग़ैरह। यार, मुनाफ़िक़त जी बि हद हूंदी आहे, ख़ुदा जो कसम आहे। अवां त माना सभु हदूं क्रॉस करे विया आहियो। फ़लस्तीनी मारजनि था, तव्हां पोस्ट लॻाइण जे लाइ तयारु कोन आहियो। हुन पासे यहूदी मारिजी विया आहिनि, तव्हां आसमान मथे ते खणी छॾियो आहे।